नौशरो फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो ठारूशा गर्किस्तान के शहर बशकेक में फातल ज़िले नौशरो फिरोज के मुख्तलिफ शहरन जा 8 शागिर्दन के वारसन जो प्रेस क्लब ठारूशा पहुंची एहतजाज किया। फौरी तौर शागिर्दन के आज़ाद करने जो मुतालबो। बशकेक शहर में फातल डॉक्टर गुलाम मिर्जा बालादी के वालिद मोहम्मद कासिम बालादी बेन एहतजाज कंदे छो त असांजे ज़िले नौशरो फिरोज के मुख्तलिफ शहरन जा 8 शागिर्द डॉक्टर गुलाम मिर्जा बालादी, डॉक्टर आसिम जोखियो, डॉक्टर फहद किरियो, डॉक्टर नजमदीन वगन, डॉक्टर अब्दुल समी वसन, डॉक्टर फरहान समो, डॉक्टर वकार अब्बासी, डॉक्टर अमन सोलंकी समेत केतरा शागिर्द यरकमाल बणियल आहिनि। जंहिं सबबि असां सख़्त परेशान आहियूं हिननि छो त हुकूमत पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत फौरी तौर असांजा बछड़ा ख़ैरियत सां वापसि कराए फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे, न त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अस्सलाम वालेकुम। शाहिद भाई हितां जा जेके हालात आहिनि बिश्केक किर्गिस्तान जा तमामु ख़राब थी चुका आहिनि ऐं पाकिस्तानी बांग्लादेशी थोड़ी इंडियन जेकी बि हिते फॉरेनरनि खे ॾिसंदा उन्हनि खे हुते मारींदा ऐं हितां जी जेका आवाम आहे लखनि जी तइदाद में रोडनि ते अची वई आहे ऐं फॉरेनर्स खे जिथे ॾिसंदा उन्हनि खे हुते मारींदा। हिननि जो जेको मुतालो आहे हिननि जो मारण जी जेका वजह आहे उहा वजह हीअं आहे। पिछले 13 मई ते बिश्केक में कुझु हिकिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिं दौरान इजिप्ट जेके अरबी हिते रहंदा आहिनि हिते बिश्केक में उहे हिते MBBS कनि पिया। उन्हनि जे हॉस्टल ते हुआ आया शराब पी करे ऐं हुते थोरो हंगामो क्रिएट कनि त उन दौरान इजिप्टन ऐं हितां जे लोकल मुंहिंजो नालो डॉक्टर फहद हुसैन की जो आहे। मां हिते एडन यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहियां 10 सेमेस्टर जो। त मुंहिंजी जेकी डिग्री में जेको टाइम रहियो आहे उहो हिकु कमु में न रहिया आहिनि। पर कल्ह खां वठी जेके हालात लॻा पिया आहिनि बिश्केक में त उन जे करे असां जेके हिकु जॻह ते पहुतल आहियूं। हिते असां जेके आहिनि सिंधी सभु यूनिवर्सिटियुनि जा मिलाए करे 100 खां 150 ॿार आहिनि ऐं असां हिकु इलाइक़े जा मुशाहिद जा 5 खां 6 ॼणा हिकु फ्लैट में बंद आहियूं। कल्ह खां वठी असांजो ॿाहिरि वञणु बंदि आहे ऐं रही ॻाल्हि खाधो पीतो जेको कुझु आहे त उहो असांजो ॾींहों ॾींहुं घटिजंदो वञे। त असां सभु हुकूमत सां अपील था कयूं त असांजी मदद कनि ऐं असांखे हितां निकिरण में फ्लाइट अरेंज कनि जेकी कराची लाइ हुजे ऐं ख़ासि सिंधियुनि लाइ हुजे। त स्टूडेंट एतिरा न आहिनि उहे फ्लाइट में अरेंज थी वेंदा सभु स्टूडेंट। मुंहिंजो नालो नज़मुद्दीन आहे ऐं मशाल खां मिलान कयां थो।